मोबाइल फ़ोन जो घणो इस्तेमालु घणियुनि शयुनि ते नाकारी असर विझे थो। ख़ासि तौर ते राति जे वक़्ति या सुम्हण खां अॻु मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु गंभीर मसइला पैदा करे थो ऐं माहिर सलाह ॾियनि था त मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु राति जो सुम्हण खां अॻु सफ़ा न कजे। हिक ताज़ी तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त राति जो सुम्हण खां अॻु इंटरनेट जो इस्तेमालु यूट्यूब ते वीडियोज़ ॾिसण या वरी इंटरनेट जी ब्राउज़िंग ऐं मौसीक़ी ॿुधणु निंड लाइ ख़तरनाक आहे। जर्नल ऑफ स्लीप रिसर्च में छपियल इन तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त अॼुकल्ह घणो करे माण्हू घरनि मां वेही कमु कंदा आहिनि ऐं इन सूरत हाल में मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु आम थी वियो आहे, जंहिं सबबि अक्सर माण्हुनि जी निंड फिटल हूंदी आहे। घणियूं फिल्मूं ॾिसण या वरी वेब सीरीज़ या सोशल मीडिया ते पोस्टूं ॾिसण बि हिन वक़्तु तफ़रीह जो हिसो आहे, पर इन सां माण्हुनि जी सिहत ते केतिरा ई हानिकार असर पइजी रहिया आहिनि जंहिंजो खेनि अंदाज़ो ई न आहे। इन तहक़ीक़ में 58 बालिग़ माण्हुनि खे हिक डायरी रखण ऐं बिस्तरे ते वञण खां अॻु मीडिया जे इस्तेमालु ऐं उन जी जाइ ऐं मल्टीटास्किंग खे रिकॉर्ड करण लाइ चयो वियो। जॾहिं डायरी ते रिकॉर्डिंग जो तज्ज़ियो कयो वियो त ख़बर पई त इहे आदतूं हानिकार आहिनि ऐं दिमाग़ी फेलनि खे मुतासिर कनि थियूं, जेके निंड फिटाइण जो सबबु बणिजनि थियूं ऐं माण्हुनि लाइ ॿिया मसइला बि पैदा थियनि था।